जी रेस मां गुलूअ सां पसंदि जो पहिरियों न कयो हो। मां त प्यार नादर ख़ान सां कयो हो। मूंखे त इहा ख़बर हुई न त गुलू नादर जो दोस्त हो। मतलब त इहा बि नादिर वारनि जी चाल हुई ऐं इल्ज़ाम वरी मुंहिंजे ॾेर ते हयाऊं। न साइण न, इहा चाल न हुई, इहो त इत्तफ़ाक़ हो। इत्तफ़ाक़ सां न शादियूं थींदियूं आहिनि न ई क़त्ल। ये दुश्मन जूं साज़िशूं आहिनि। न रेस न, ॻाल्हि ईअं न आहे जीअं तव्हां सम्झो पिया। त पोइ हक़ीक़त छा आहे? ख़बरदार सदोरी, कूड़ न ॻाल्हाइजांइ। अॼु मां कूड़ न ॻाल्हाईंदसि। अॼु मां उहा हक़ीक़त तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि जेका कंहिंखे बि ख़बर न आहे। सदोरी तूं सभु कुझु सच ॿुधाए। त पोइ हिकु तव्हां वाइदो कयो मूंसां। कहिड़ो वाइदो? हक़ीक़त ॿुधाइण खां पोइ तव्हां मूंखे बख़्श कंदो ऐं तव्हां मूंखे जीदान ॾींदो। मां वाइदो थी कयां तोखे मां ऐं हाशिम ॿई कुझु न चवंदासीं। असां तोखे बख़्श कयोसीं। मूं ऐं नादर ख़ान कोर्ट में वञी असां ॿिन्ही शादी कई हुईसीं ऐं हिन शादीअ में गुलूअ जो वॾो किरदारु हो। या त मूंखे ख़बर पइजी वई, पर तूं इहो ॿुधाए त मुंहिंजे भाउ गुलूअ खे नादर छो मारियो? न रेस, नादर ख़ान गुलूअ खे न मारियो हो। त पोइ गुलूअ खे कंहिं क़त्ल कयो? गुलूअ जो क़त्ल मुंहिंजे हथनि खां थियो हो। छा? तूं? हा, मूं ई गुलूअ खे क़त्ल कयो हो, पर तव्हां मूंखे माफ़ करे चुका आहियो। ॾिसण में केॾी न मासूम थी अची। तूं क़ातिल थी सघे थी इहो त मूं सोचियो बि न हो। पर तूं हिकु औरत थी हिकु मर्द खे कीअं थी क़त्ल करे सघी? साइण, उन ॾींहुं घर में मां अकेली वेठी हुयसि। मुंहिंजे निकाह खे 3 ॾींहं गुज़री चुका हुआ ऐं 3 ॾींहं ते नादर ख़ान ॻोठ वियो हो ऐं मुंहिंजे कमरे में अचानक सां गुलू अंदरि आयो। सदोरी मां चवां थो शराफ़त सां पंहिंजे पाण खे मुंहिंजे हवाले कर, न त उफट मारे छॾींदुसि। मुंहिंजे वेझो न अचिजांइ, जिते बीठो आहे उते ई बीठो हुजिजांइ। मां तोखे तुंहिंजे मक़सद में कॾहिं बि कामयाबु थियणु कोन ॾींदसि। मूंखे मौत त क़बूल आहे, पर मां नादर खां सवाइ कंहिंजी कोन थींदसि। मुंहिंजे वेझो बि न अचिजांइ। मां पंहिंजे मक़सद में बि कामयाबु थींदुसि ऐं तोखे मरण बि कोन ॾींदुसि। गोली ना राजा, गोली ना राजा, गोली ना राजा। नादर, 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 नादर। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।